मां कंहिंखे ॾियां बाबा इन खां त असांखे पढ़ाई न त घटि में घटि असां तव्हांजी हर ग़लति ॻाल्हि ते हा करे वेठा हुजूं। अरे तव्हांखे पढ़ायो ई न करे हुयमि त तव्हां सुठी जाइ ते तव्हांजी माइटी कयां। मारवी लाइ को रैत जे रिश्ते खां को सुठो रिश्तो ईंदो छा? पाण बि वेठी खाए मूंखे बि सॼी ॼमार वेठी खाए। भुलियल आहियो बाबा अमी, रईस जी हवेली ज़िंदा लाशनि जो मुर्दा खानो आहे। तव्हां इहा ग़लती करे पछताईंदो बाबा। निशान सच थो चवई, भला चोथो धीअ खे विकिणी असांजो अंदरि ॻारी। हाणे इहा बकवास बंदि कयो। मारवी मुंहिंजी मर्ज़ी शरीफ़ खे ॼाणा लुच खे नथो चवांव त ॿई मथे ते चढ़ंदा था वञो। इहा ॻाल्हि आहे त पोइ मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधी छॾियो बाबा। कहिड़ो? रईस खे घोट बनाइण खां अॻु तव्हांखे मुंहिंजे लाश तां गुज़रणो पवंदो। ॾिसां त कीअं थो रईस मोड़ ॿधी हिते अचे। पैसा वॾा चांद रख। अमजद ॿिन्ही मारनि खे त सॾु करे वठु। हाज़ुर साईं। जी रेसा वियो। शुक्र आहे अॼु ॾियण न थी चई। मूंखे तव्हां सां अॼु हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। माशाल्लाह असांजूं न्याणियूं पाण जवान थी वियूं आहिनि। उन्हनि जो फिक्र बि मूंखे ओॾाई तीअं कटे रहियो आहे। ॾिस मूं तोखे न पियो चयो त रईस खे पंहिंजी धीअरुनि जो ज़रूरु फिक्र हूंदो। हाय हाय घणो वक़्तु थियो आहे जो हिन आंगण ते का ख़ुशी कान थी। जेसीं ताईं ख़ैरनि सां पुटड़ो घुलाए त मां वापसि अची तेसीं ताईं धीअनि जी ख़ुशी त ॾिसी वठां। हयाती अलाए छा आहे। ठहियो हाणे ख़ुशी थींदी ज़रूरु थींदी, पर धीअरुनि जी शादी जी न, मुंहिंजी टी शादीअ जी। छा टी शादी? गुनाह कयूं छा? असांखे इस्लाम चइनि शादियुनि जी इजाज़त ॾिनी आहे। त तूं हाणे टी शादी कंदी कंहिंजी इजाज़त सां? छा मतिलब? मगर त जाइ ते ठीकु न कोन? जेकॾहिं इस्लाम में तोखे चई शादियुनि जी इजाज़त मिली आहे त इस्लाम में इहो बि त शर्त आहे न त नई शादी करण खां अॻु पोइ ज़ालुनि जो राज़ को वठण बि ज़रूरी आहे। चवे छा थी? तव्हां सम्झो थी त मां हाणे तव्हांखे इजाज़त वठंदुसि? एॾियूं तव्हां मोतबर थी वियूं आहियो। ख़बर न आहे कहिड़े क़िस्म जो इंसान आहे। जिते तो टुकर गबो नज़र अचे उते लूस लूस कंदो थो वञे। बकवास न कर त से काटे न विझाए। तव्हां त धीअरुनि जी ॻाल्हि पई कई। ये चंडी बस करे तक ॻाल्हि कया न। मूं सोचियो आहे त धीअरुनि खां हक़ बख़्शिराए छॾिया। छा? हाय हाय ज़ुल्म जी त हद करे छॾी अथई। इन मुंहिंजी मिल्कियत जे करे पहिरीं भाउ वीचारे खे ख़ुदकुशी कराई ऐं हाणे वरी धीअरुनि जो वारो आहे। लाल लाल मूंखे तंग न कर, मां ॾाढो ॾिघो माण्हू आहियां। ॾिस
पाण त शादियुनि मथां शादियूं कंदो थो वञे। बकवास न कर चवां थो त ज़बान न कढी छॾियाए। नथो चवां त मथो ख़राब थी वियो थी। हलो हलो त जिंदड़ घाटी फेराटी न पाराया हलो वञूं थियूं मां बि ॾिसां त मुंहिंजी पाउ ॾेखे हिन हवेली में कीअं थो वठी अची चुंडा न पटियामांसि त मुंहिंजो नालो बि लाल न आहे। निकिरे थी न त विझाए मथे में फाड़ निभागी। अच्छा मां निभागी आहियां ऐं तूं वरी सभागो आहीं। शर्म बि कोन थो अचे। ॿियो त सभु ठीकु आहे सरकार, पर छोकर निसार कोन कंदो। है जवान खून आहे न, तूं को फिक्र न कर, मां पाणे बंदोबस्तु करे छॾींदुसि। बसि रुगो तूं थोरो सब्र सां कमु वठी कजांइ। सरकार ईअं न थिए जो छोकर जी जान जोखे में पइजी वञे। न न इन तूं को बि फिक्र न कर, कुझु बि कोन थींदो बाबा, कुझु बि कोन थींदो। बसि रुगो वक़्ती तौर ते हुनखे घर खां थोरो पासीरो रखिणो पवंदो, पोइ मां हुनखे पाणे ई वापसि वठी ईंदुसि। बसि सरकार हुनजी पार त हुजेव, मुंहिंजो हिकिड़ो ई बचियो अथव। उन खां न तूं को भुल कोन कर, सरकार जे हथ आहीं, अहिड़े तरह जे हथ कोन आहीं। ॿिया कोड़ा खां न जी निसार त हाणे मुंहिंजो सालो आहे, मां कीअं न हुनजो ख़्यालु रखंदुसि। ॻाल्हि त ॿुध, तूं कराची हलण लाइ तयारु थी आयो आहीं या कोन? सरकार मां तयारु आहियां। हा त पाण हीअं कर, तूं हली गाॾी में वेह त मां अचां थो। दिमाग़ जी चवां सरकार, उहा कमुकाज एतिरा संभालजांइ। जेकॾहिं पीर बख़्श वारा अचनि त खजनि जो ठीकु हुननि सां तइ करे छॾिजांइ। हाज़िर सरकार। मां बि कराची मां जल्दी वापसि मोटींदुसि, बसि रुगो ख़रीदारी करणी आहे। हाज़िर। हाजो जी साईं। मुंहिंजे वञण खां पोइ तूं वधा किथे सुम्हजांइ ऐं थोरो खड़को वड़को करे सुम्हजांइ। ॾिसीं तो 1000 दोस्त आहिनि, 1000 दुश्मन आहिनि। अधी ॻाल्हि त इहो निसार खे मिड़ई घर खां थोरो कुझु ॾींहंनि लाइ पासीरो रखिणो आहे। सरकार सम्झ त निसार पासीरो थी वियो। हा पर हुनखे को नुक़सानु कोन पहुचाइजांइ। सम्झी साईं। छा पिया ॾिसो? छो तव्हांखे कोई एतिराज़? न न मूंखे छो एतिराज़ थींदो, पर जेकॾहिं मां बि तव्हांखे चिताए ॾिसां त मां न कजो। अलाह ताला दुनिया में जेके बि शयूं ख़लकियूं आहिनि से ॾिसण लाइ त आहिनि। हा ऐं इहा हक़ीक़त आहे त रब पाक पाण बि सुहिणो आहे ऐं सुहिणनि शयुनि खे पसंदि बि कंदो आहे। जॾहिं असांजो ख़लकणहार ई ख़ूबसूरती पसंदि आहे, पोइ असां त हुनजा बना आहियूं। बट फॉर योर काइंड इंफॉर्मेशन, हर का सूरत बि सुठी कोन लॻंदी आहे। को माण्हू इन क़ाबिल नज़र ईंदो आहे। छा बि चइजे शइ जीअं माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, के माण्हू मंझि अचे हू बहार जी। लॻे थो शाइरी सां सुठो चाह अथव। हा पर सिर्फ़ु पढ़ण जी हद ताईं। त हिकु ॻाल्हि चवां? पर आफ़ताब ही चवां मां चवां नथो थी सघे। छो न, जेकॾहिं इजाज़त ॾिए त ज़रूरु। हाणे चओ त छा पोइ चवणु चाहीं? सितारा तुंहिंजे वञण सां ईअं पियो महसूसु थिए ॼण हीअ अस्पताल ऐं मां अकेला थी पवंदासीं। मूंखे ईअं पियो लॻे ॼण मां हिकु कुझु विञाए रहियो आहियां। आफ़ताब मूंखे बि ईअं पियो महसूसु थिए ॼण मां हिते कुझु छॾियो पई वञा। सितारा पुट जल्दी कयो, सॼो सामान गाॾी में रखिजी वियो आहे। हा पापा, आफ़ताब रुगो रिपोर्ट तयारु करे वठे। रिपोर्ट तयारु आहे ऐं वकील साहिबु तव्हां पंहिंजे हेल्थ जी केयर कजो ऐं मेडिसिन पूरे वक़्त ते वठंदा रहिजो। टेंशन खां कुझु परभरो रहिजो, थी सघे त कुझु महीना रेस्ट ज़रूरु कजो। डॉक्टर तो असांखे जेको कुर्ब ॾिनो, पंहिंजाइप ॾिनी, सा मां हमेशह यादि रखंदुसि। इहो कुर्ब ऐं पंहिंजाइप कॾहिं ख़तमु न कजांइ। असांजे घर खे पंहिंजो घर सम्झी ईंदो रहिजे। हा हा ज़रूरु। पापा मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे। डॉक्टर मुंहिंजी सिहतयाबी जी ख़ुशी में अॼु राति जी मानी तो असां सां गॾु खाईंदे ज़रूरु अचां। कोशिशि कंदुसि वकील साहिबु। कोशिशि छॾ, तोखे अचिणो पवंदो, ईंदे न? हा ज़रूरु।
अमी मां सितारा जी पीउ जी दावत में वञी रहियो आहियां मतां देरि सां अचां या सितारा वरी कहिड़ा पुट अमी जी हाणे देरि थी वई आहे मोटी अचां त पोइ तफ़सील सां ॿुधाईंदुसि मदर मोहतरमा अॼु असांजो महिला ख़ुशबू सां मुअत्तर मुअत्तर आहे लॻे पियो बरादरी मोहतरम अॼु कंहिं ख़ासि पार्टी में वञी रहिया आहिनि तूं वरी किथां नाज़िल थी हिन वक़्तु मां बदौलत ॼाणणु चाहिनि था त इहे अतर अंबीर इहे ज़र्क बर्क लिबास कहिड़ी ख़ुशी में पहिरियां पिया वञनि बरादरी मोहतरम छाकाणि त अव्हांजी शिकिल ममड़ीअ सां मिलंदड़ जुलंदड़ आहे इन जे करे न ॿुधाईंदोसांइ किन्ना मदर मोहतरमा ॾिसो था बरादरी मोहतरम मुंहिंजो मूड ख़राब करे छॾियो शहज़ादी भेण खे न चवंदो जी अमी तूं अमीअ सां इहे ॻाल्हियूं कर मूंखे देरि थी थिए मां हलां थो बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं अमी ख़ुदा हाफ़िज़ अल्लाह ने बाय ब्रदर सितारा मूंखे ॾाढी ख़ुशी थी त अंकल घर अची विया पोइ मूंखे त ख़बर ई कोन हुई हितो ई फोन ते ॿुधायो आहे हा छा कयां मूंखे त पाणी कुझु ख़बर न हुई हिकु मिंट तव्हां ॻाल्हि कयो मां अचां पई वज़न लॻे थो त मूं तोखे पहिरियों किथे ॾिठो आहे ॾिसे डॉक्टर शइ अहिड़ी आहे जेको हिनखे ॾिसंदो आहे पंहिंजो शरीर लाइ तयारु थींदो आहे पर यार तुंहिंजी दावत में अचण सां हिकिड़ो फ़ाइदो थियो दिलि जे डॉक्टर सां मुलाक़ात साईं असां कार्डियोलॉजिस्ट जी इहा ई त वॾी ॻाल्हि आहे असांजो हमेशह अमीर मरीज़नि सां वास्तो पवंदो आहे हा हा ज़रूरु सफिया ये डॉक्टर आफ्ताब एंड डॉक्टर सफिया जमीला और शाबिया अस्सलाम वालेकुम मैं सफिया अल्लाह
तॾहिं मिलंदासीं तॾहिं मिलंदासीं ओके नजू खुदा छो अबूअ सां न मिलंदे छा वरी कंहिं ॿिए त पोइ रोज़ मूंखे रुॻो ईअं छॾे न ईंदो आहे किथे रही यूनिवर्सिटी किथे रहियो मुंहिंजो घरु मां नंढड़ी थो रही आहियां जो रस्तो भुलिजी वेंदी हुअसि नजो तो कॾहिं चाह पखी ॾिठो आहे हू कीअं पंहिंजे पारस खे साह में सांडे थो वधंदो आहे त मथां कंहिंजी नज़र पइजी वेंदसि चोराची न वञे तूं बि मूं लाइ पारस आहीं चङो नजो ख़ुदा ख़ुदा साईं अव्हांखे कंहिंसां मिलणो आहे मूंखे कंहिंसां न पोइ साईं तव्हां हिते छा पिया कयो दरअसल मां मालूम करणु पियो चाहियो त हिते रहमान साहिबु रहंदो हो हाणे बि उहो थो रहे या को ॿियो साईं मूंखे हिते कमु कए एतिरो अरसो त कोन थियो आहे पर एतिरी ख़बर ज़रूरु अथमि त रहमान साहिबु पंहिंजे बेगम साहिब सां गॾु पंहिंजे पुट सां मिलणु अमेरिका वियल आहिनि भला हाणे हिते केरु थो रहे ते साईं रहमान साहिब जी न्याणी पंहिंजे पुट आफ़ताब ऐं धीउ सां गॾु रहंदी आहे आफ़ताब आफ़ताब छा कंदो आहे पर साईं इहो सभु कुझु अव्हां छो था पुछो बसि ईअं ई साईं ही साहब अव्हां सां मिलण थो चाहे हुकुम साईं न मूंखे तव्हां सां न रहमान साहिब सां मिलणो हा नाना साईं जन त अमेरिका विया आहिनि अमेरिका विया ठीकु आहे थैंक यू साईं ॾियो ख़बर मिली आहे बचड़नि सां हा पुटु आफ़ताब सां त मिली आहे माशाअल्लाह बची जवान थियो आहे बिल्कुलु मूंखे ख्वाब जी ताबीर थी सिक पूरी थियव राति त निंड बि कोन पिया आयव सिक जे उन्हारे जी उन कॾहिं पूरी कान थींदी आहे बल्कि मिलण सां उहा उन अञा वधी वेंदी आहे मूंखे अॼु अहसासु थियो आहे त मुंहिंजी ज़िंदगीअ जा सोना ॾींहं बिना सबब जे परदेस जी नज़र थी विया चाचा साईं धरतीअ ते किरियल मींहं जूं फुड़ियूं कॾहिं बि ककरनि ॾे वापसि कोन वियूं आहिनि तव्हां पोइ ॾींहं हयाती जी ज़कात सम्झी विसारे छॾियो पुट उहे ॾींहं सुथरा कोन विसरंदा आहिनि गुलनि जो ज़िक्र कबो त कंडनि खे नज़रअंदाज करे कोन सघंदो ख़ैर छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे तव्हां इहो ॿुधायो त जॾहिं तव्हां आफ़ताब सां मिलियो तव्हां छा फील कयो मुंहिंजो मतिलबु आहे त उहे फीलिंग्स तव्हां मूंखे कम्युनिकेट करे सघो था पुछ त केॾी ख़ुशी थी आफ़ताब खे ॾिठुमि त सिक ऐं प्यार विचां हुन ॾांहुं तेज़ी सां अॻिते वधियुसि पर सितम त ॾिस पंहिंजे ई पुट पंहिंजे ई दिलि जे टुकड़े सां भाकुर त ठहियो मुर्गो
पुट करे भी सॾे कोन सघियोमांसि। उन वक़्तु मुंहिंजी कैफ़ियत बिल्कुलु उन मुसाफ़िर जियां हुई जेको जहाज़ जे तबाह थियण खां पोइ कंहिं तख़्ते लाइ वाझाईंदो हुजे। विसारे छॾियो इहो ॻाल्हियूं, ख़ुशीअ सां जीअण शुरू कयो। अॻिते लाइ सोचो त अॻिते छा करिणो अथव। छा करियां यार, सम्झ में नथो अचे। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे पुलिस ऐं अदालत जी मदद वठणु घुरिजे। यार सच पुछी त मां हिन चकरनि में पवण ई नथो चाहियां। इहो सभु कुझु अजायो आहे। चाचा साईं ईअं हरू कोन्हे। तव्हां जेकॾहिं एग्री कयो त मुंहिंजो हिकु दोस्त आहे, हुनजो वालिद साहब पुलिस चीफ आहे, हुन खां को सलाह मशवरो वठी सघिजे थो। चईं त तूं बि सही थियो यार। ठीकु आहे, मिली था ॾिसूं मन का राह निकिरी अचे। चाचा साईं उहो दोस्त इस्लामाबाद वियल आहे, वापसि अचे त पोइ हुन सां ॻाल्हाए हुनजे वालिद साहब सां बि मिली अचिबो। ठीकु आहे पुटु। हमें जागो था। हाँ पुट हलिया ले। मैं तव्हांखे नाना साईं जन जी यादि ईंदी आहे? हाँ पुट, आख़िर हू मुंहिंजा वालिदेन आहिनि। पर तूं छो थो पुछी? अम्मी मां पार्टी अटेंड करे वापसि अची रहियो हुउसि त मेन गेट ते हिकु शख़्स मिलियो। मूंखे असांजे हिन घर खे हैरत में जां ॾिसी रहियो ऐं नाना साईं लाइ पुछी रहियो। केरु हो पुट? मी हुयो त अलाए केरु, पर जॾहिं मुंहिंजी हुन ते पहिरीं नज़र पई, अलाए छो मुंहिंजी दिलि टपाइजण लॻी। ईअं महसूसु थी रहियो ॼण हू मुंहिंजे रियल ब्लड मां हुजे। आख़िर हुयो केरु? नालो छा हुयसि? तकड़ में नालो बि कोन पुछियोमांसि, अलाए त केरु हो। पर अम्मी मूंखे फील थियो त हू मुंहिंजो पंहिंजो आहे, या वरी मूं हुनखे किथे ॾिठो आहे। पुट आफ़ताब, तूं पाण खे संभाल। माशाल्लाह तूं समझदार आहीं। कंहिं बि वाटाड़ूअ खे ॾिसी हुन सां रिश्तो जोड़े विया, किथां जी अकलमंदी आहे। हूं त को अबूअ जो दोस्त या सुञाणो। घंटड़न घंटड़न बा अदब, बा मुलाइजा, होशियार शहजादी आलम ज़ारा बानो चाय समेत हाज़िर थी वई आहे। ज़ारा तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कजे, पर तोखे कीअं ख़बर पई हिन वक़्तु असांखे चांहि जी सख़्त तलब थी रही आहे? मां बदौलत ब्रादर मोहतरम खे तमामु सुठे नमूने सुञाणे। चांहि वठो न त थधी थी वेंदी। थधी थी वेंदी त पोइ तूं बदौलत कहिड़े कम लाइ आहीं? गरम करे अचिजांइ। For your kind information, my sweet brother, I'm not cook, I'm शहजादी आलम। पघार त कुक जी वठंदी आहीं, शहजादी आलम कॾहिं खां थी आहीं? मदर मोहतरमा ॾिसो था ब्रादर मोहतरम सां कीअं था ॻाल्हाइनि। वरी जहिड़ो छॾियो हाणे जहिड़े खे, चांहि पियो थधी थी वेंदी। तव्हां चओ था त पीआंदी। अम्मी अॼु वकील साहब जे पार्टीअ में अहिड़ो ई हिकिड़ो ॿियो शख़्स पियो मिलियो, जंहिंखे बि ॾिसी मूंखे ईअं लॻो ॼण मूं हुनखे किथे ॾिठो आहे। उहो वरी केरु हो? किन हुन खां बि नालो न पुछी? न अम्मी, वकील साहब हुनजो तारीफ़ करायो। हुनजो नालो रईस लखमीर ख़ान हुयो। छो अम्मी, तव्हां सुञाणो था छा? न न पुट, बसि ईअं। पोइ तव्हां हुनजो नालो ॿुधी छिकिजी छो वियो? अलाए छो पुट, बसि ईअं हुनजो नालो गौरो लॻो। पुट आफ़ताब, तोखे अहिड़नि माण्हुनि सां उथण वेहण न घुरिजे। अम्मी, मां त हुनखे सुञाणा बि कोन, वो तो वकील साहब जो दोस्त हो बस। पुट पोइ हुनजी शिकिल ज़रूर भवाइती हूंदी। एग्जैक्टली मम्मी। त पोइ तोखे अहिड़नि माण्हुनि सां उथण वेहण खां अॻु इहो ज़रूरु सोचणु घुरिजे त अॻिले जो मुंहुं मुहांडो चाल चलत कीअं आहे। छो त मुंहुं माण्हूअ जो खुलियल किताब हूंदो आहे, जंहिं ते माण्हूअ जो अमाल लिखियलु हूंदो आहे। अम्मी, तव्हां त हरू भरू नाराज़ था थियो।
बिलीव मी मां उनखे ज्यादा लिफ्ट कोन कराई सवाइ इंट्रोडक्शन जी। बाय द वे इहो वकील साहब आहे केर जंहिंजे तारीफ़ में तस्वीर पढ़ंदे थकिजांइ कोन थो? हमें वो मुझे पेशेंट है। मां बदौलत खे त डाउट पियो लॻे हू ब्रदर मोहतरम तव्हांजो पेशेंट आहे या व्हाट डू यू मीन? आई मीन वकील साहब जी हिकु ब्यूटीफुल डॉटर हूंदी ऐं उहा यकीनन अव्हांजी उमिरि जी हूंदी। छा मतलब? तोखे कीअं ख़बर पई? मां बदौलत तमामु अक़लमंद छोकिरी आहे ऐं पंहिंजे ब्रदर मोहतरम खे चङे नमूने सुञाणे। चङो चङो सुञपुर जी मलका आलिया। ओ आई एम सॉरी सुञपुर जी शहजादी आलम। हाणे सुम त सुबुह सवेर जागती कॉलेज लेट न थी वई। चङो पुत्र। चङो अम्मा अल्लाह हाफ़िज़। रोइण सां कुझु की न वरंदो तुंहिंजे या मुंहिंजे रोइण सां हो ज़ालिम मञी त कोन वठंदो पर असीं न थियोसीं संदसि वॾी ॾुआरियूं असांजे न्याणी में हुनजो छा बिगाड़ियो आहे। लाला सब्र कर असांजे रोइण सां पंहिंजो फ़ैसिलो कोन मटाईंदो विझे न असांखे कंहिं जंजाल में। सब्र कर त सुठो आहे। मूंसां घणी केतिरा बि कर करे सब्र करे वञा पर मुंहिंजी मासूम न्याणी ते इहो ज़ुल्म मूंखां बर्दाश्त नथो थिए। अंती हाणे सब्र मूंखां ज़ोर आहे। लाला अंधी जी ॾाढो रोइणा अखियुनि जो ध्यान सियाणी थी जिते ॿिया बि ज़ुल्म बर्दाश्त कया अथई उते इहो बि सही। पंहिंजूं न्याणियूं ज़िंदा त रहंदियूं न पंहिंजी अखियुनि जो ढो त रहंदियूं। इहो कहिड़ो जीअण आहे असांजी न्याणियूं ज़िंदा नाश थी वेंदियूं हॾनि जो पिंजरो थी वेंदियूं असांजूं मासूमिड़ियूं। भला छा कयूं असांजी न्याणियुनि जे नसीब में इहो ई लिखियलु आहे। अवा रोई छा थी छा थी कंदा तो चो अवा 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 ॿुधाई छो थी आख़िर ॻाल्हि छा आहे? धीअ पढ़ी जो मोह कारो थियो आहे। ज़ालिम मां फासी रहियूं आहियूं न मरे थो न मंजो थो छॾे। पर ॿुधाए छो न थियूं आख़िर रो छो थियूं? धीअ मिड़ई तव्हांजा हक़ तो बख़्शलाए। हक़ तो बख़्शलाए इहो वरी छा थींदो आहे? अमा ॿुधाए न आख़िर ॿुधाए थी चए भला। नाला हिननि खां लिकाइण मां कुझु की न वरंदो असांखे हिननि खे खोले ॿुधाइण घुर्जे। हा दी चवी सच थी धीअ इहा लक्ष्मी जहिड़नि ज़ालमनि जी हथ ठोके न समान अहिड़ा ज़ालिम कहारी पंहिंजी मिल्कियत पंहिंजी इज़त ऐं ग़ैरत बचाइण जी ख़ातिर पंहिंजी न्याणियुनि जी शादी क़ुर पाक सां कराए छॾींदा आहिनि ऐं पोइ उहा छोकिरी सॼी उमिरि लाइ कंहिंजी कुंवार थी न सघंदी आहे। रधियूं पयूं आहियूं चओ पंहिंजे नसीबनि खे असां तव्हांखे हिन ऊंधे खूह में किरण खां बचाइण लाइ ॾाढियूं कोशिशूं कयूं पर तव्हांजो बाबो नथो मञे। बदनसीब त मां आहियां जो हिननि खे ॼण हेॾे ॾेखारियो जो मन नीड़े ते नूं ॾेई छॾिया न पविया।
गट्टे नंगी बेकसूर जवानी जो दुख त न थिए मां हो त ॼणे तो असांजो मरणो परणो इन ई हवेलीअ सां आहे ख़बर त कान थी पए त असांजो कहिड़ो ॾोह कयो आहे या कीता पयूं लोड़ियूं ॻाल्हि मूंखे शर्म नथो अचे पाण कटी शादी पियो करे पंहिंजी न्याणी पंहिंजी रत खे बांधी पियो बणाए भले शादी त करे ॾिसे रत कंहिंजी छोरीअ खे ॾिस जाए कीअं तूं चुंडा पचाए ख़ुशि हूंदी त कंहिंजी राज कंदी मारी धीअनि जे ॾींहुं अथसि शर्म हुजे त अहिड़ो कमु छो करे हा छोकरी